वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़ किराम जमायत जा मुअज़्ज़ज़ीन आयल मेहमानान गिरामी अजीज दोस्त मुसलमान भाइरो प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अजो के हिन ॾींह मुबारक जुमे जे ॾींह ते फ़कीर करीम बख्श जे तरफ़ां पंहिंजे ॾाॾे फ़कीर अमीर बख्श जे ईसाले सवाब जे लाइ हीअ महफ़िल मुबारक मुनअक़िद कई वई आहे। इन्हीअ मुबारक महफ़िल में असां तव्हां खे रब करीम हाज़िरीअ जो शरफ़ नसीब फरमायो आहे। यकीनन हिन पुरफ़ितन दौर में जंहिं बि जाइ ते जेतिरी बि देर अल्लाह ऐं उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़िक्र जी का भलारी महफ़िल या नेकन सालिहन बानहन जी कचहरी जिते भी मिली वने इहा वली सआदत इन जे करे त असां जे हिन वक्त में माहौल में जिते भी माण्हू वींदो आहे दोस्तन यारन सां मिटन माइटन सां या किथे कंहिं ओताक ते घर में रोडन रस्तन ते कंहिं होटल ते जिते भी वने पोते अजायूं सजायूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि। का कंहिंजी गिला गीबत हुजे या कंहिंजे लाइ का ॻाल्हि का नफ़रत वारी का बुग़्ज़ वारी हुजे, पर याद रखो जेतिरी देर में अहिड़ी का भलारी कचहरी जंहिंखे नसीब थिए थी त उहो वाइज़ ऐं नसीहत जी ॻाल्हि ॿुधे थो या त क़ुरान करीम जी तिलावत ॿुधी रहियो आहे या मुस्तफ़ा करीम जे मथां दुरूद ऐं सलात जा नज़राना पेश करे रहियो आहे। सुभान अल्लाह जा विर्द ज़बान ते जारी आहिनि ऐं इहो एॾो वॾो भलारो कमु आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात ताईं मरफ़ू हिकु रिवायत आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबी सगोरे फरमायो त हबीब करीम जो फरमान त जेको बि मुहब्बत सां हिकड़ो भेरो अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे त रब करीम जन्नत में उन जे लाइ हिकु वण लॻराए छॾींदो आहे। सभई मुहब्बत सां जो सुभान अल्लाह। त हीअ नेकीअ जी दावत जंहिं दावत में असां तव्हां गॾु थिया आहियूं इन जे लाइ त गॾिजी वेही करे अल्लाह ऐं उन जे हबीब करीम जो ज़िक्र ॿुधूं ऐं उहो बि मुबारक ॾींहुं जुमे जे जेको सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे। अल्लाह तबारक व तआला जे हुजूर में दुआ घुरंदासीं अशल रब करीम पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में असां जे उन मुसलमान भाउ मरहूम फ़कीर अमीर बख्श जा अल्लाह तबारक व तआला जन्नत में दरजात बुलंद फरमाए। अशल रब करीम उन जे क़ब्र ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। हबीब करीम जे सदके में अल्लाह तबारक व तआला उनखे मदीने वारे मीर जूं ज़ियारतूं ऐं शफ़ाअतूं नसीब फरमाए। ऐं इहा बि दुआ कयूं था त हिन पाक ज़िक्र जे सदके में रब करीम असां सभिनी खे ईमान ऐं सलामतीअ सां ख़ात्मो नसीब फरमाए। आमीन चओ। हाणे क़ुरान करीम जी आयत मुबारक मूं ईसाले सवाब जे हवाले सां ई तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। सभई मुहब्बत सां सलाह शरीफ गंजी करे पढ़ायो ऐं इहा ॻाल्हि बि ॿुधी छॾियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अक्सिरु सलात अलैया यौमल जुमअह फइन्नहा मशहूदुन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो त जुमे जे ॾींहुं मूं ते सलात घणी पढ़ंदा कयो।
केड़े दी जुम्मे जे दी सलात घणी पढ़ंदा करियो इन जे करे फइन्नहु मशहूदुन इन जे करे जुम्मे जे दी पढ़ियल सलात मलाइका सगोरा फौरन खणी महबूब जी दरबार में पहुंचाईंदा। अल्हम्दुलिल्लाह अजो के हिन मुबारक ॾींहं ते असांखे ये भलारी कचहरी नसीब थी आहे तो सभई मोहब्बत सां का बि ज़बान सलात जे विर्द खां वांदी न हुजे, सभई बुलंद आवाज़ सां गॾी करे बढ़ायो सल्लल्लाहु